1965 जी जंग जे हीरो निशान हैदर शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जी अज 59 वरसी मल्हाई पई वञे। संदसि मज़ार ते तक़रीब मेजर जनरल शमरेज़ फातिहा ख़ानी कई ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। फ़ौजी दस्ते पारां मज़ार ते सलामी। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसिस चीफ ऐं हथियारबंद फ़ौज पारां शहीद मेजर अज़ीज़ भट्टी के भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त मेजर अज़ीज़ भट्टी जी अज़ीम क़ुर्बानी हमेशा यादि रखी वेंदी। स्टेट बैंक जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। व्याज जी शरह में घटिताई बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। इसराइली फ़ौज जूं ओलंदे किनारे ज़ालमानी कार्रवाइयूं। वधीक 9 फ़लस्तीनी शहीद। तोबास शहर में रिहायशी इमारत ते इसराइली फ़िज़ाई हमले में 5 शहरी शहीद थी विया। तुलकरम में कार ते फ़िज़ाई हमले में 3 ॼणनि शहादत माणी। ओलंदे किनारे इसराइली फ़ौज जो गश्त उर्दुन जे भरवारी सरहद बंदि करे छॾी। गज़ा में गॾियल क़ौमनि जे स्कूल ते इसराइली फ़ौज जो हमलो। 6 अहलकार शहीद। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त गज़ा में गॾियल क़ौमनि जे अमले ऐं इंसानी इमदाद जे कारकुननि खे क़त्ल कयो पियो वञे। UN कारकुननि जे क़त्ल जी जामिया जांच ऐं असराइते एहतसाब जी ज़रूरत आहे। चीन जो वज़ीर आज़म ली क़ियांग सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान चीनी वज़ीर आज़म जी आजिया कई। चीनी वज़ीर आज़म सऊदी चीन गॾियल कमेटी जी चौथे इजलास जी सरबराही कंदो। ली क़ियांग सऊदी अरब खां पोइ गॾियल अरब इमारात जो दौरो पिणु कंदो। मध्य जी भरिसां ॻोठ माणक जी वांड में जतोई बिरादरी जे 2 धुरियुनि में फायरिंग। 1 क़त्ल 1 ज़ख़्मी। जहिड़े दौरान नवाब तर्त जतोई मारिजी वियो। अब्दुल रज़ाक जतोई ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि जहिड़ो तर्त जतोई बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां पेश आयो। चंडोली यार वेझो ॻोठ मौजखान मेओ में 5 ॾींहं पुराणो लाश हथ। कमर जे फसल मां 25 वरियनि जे ग़ुलाम हुसैन उर्फ सगरी माची जो लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान 5 ॾींहंनि खां गुम हो। खेसि बासरनि जे पुट क़त्ल करे लाश फिटो कयो आहे। ऐं डोकरी भरिसां मलेरिया विघे ॿारड़ो फ़ौत। वारसनि मूजिबि 3 वरियनि जे मोहम्मद यूसुफ कोरी खे तेज़ बुखार हो। खेसि इस्पताल खणाया आया जिते हू फ़ौत थी वियो।